लीडर टीवी में एक भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं डॉक्टर मोहम्मद अली महसर साहब सां जारी आहिनि। साईं, मूं वक़फ़े खां अवल अव्हां खां पुछो पिए त हाणे तालीम जी तबाही जेका शुरू थी त बहसियत स्टूडेंट बि तव्हां फील कई? मां सम्झां थो त उन वक़्तु एतिरी वाज़िह न हुई। हा, के पर्टिकुलर वाक़िया जिन जे करे सम्झो था त हाणे असां में ख़राबी वधंदी? मुंहिंजे ख़्याल में तालीम जी सिंध में बर्बादीअ जो सबबु ॿ आहिनि। हिकिड़ो त सरकारी लेवल ते जेका आहे सा सिफ़ारिश ऐं वाइस चांसलरनि जो मयार ऐं पंहिंजो एकेडमिक स्टाफ जो मयार उहो जेको आहे स्लोली ग्रेजुअली उनजे नज़र थी वियो। पर उन खां अलावा ॿियो जेको वॾो सबबु आहे उहो पेरेंट्स आहिनि। मूंखे यादि आहे त हिकिड़ो दफ़ो मां शायदि पहिरियों ऐं आख़िरी भेरो मां उन ज़माने में एक्सटर्नल एग्ज़ामिनर घुराईंदा हुआ लेबॉरेटरियुनि में जेका आहे करण जे लाइ, ऐं मां एक्सटर्नल एग्ज़ामिनर जे तौर ते लाड़काणे वियुसि। उते मां महसूसु कयो त स्टूडेंट्स जेके आहिनि उहे हिकिड़ो बार बार रिपीट पिए कयो हुननि ऐं रिपोर्ट पिए कयो कोई इंग्रीडियंट हुन में एलिमेंट उन में हुननि सिल्वर पए ॿुधाई त हीअ मौजूदु आहे। हाणे मूंखे ख़बर हुई, मां उते वियो सभिनी जॻह ते ॾिठो त सिल्वर त हुनखे ॾिनी ई कोन छो त महांगी हूंदी सिल्वर जा कंपाउंड्स। पर सभिनी इहो बार बार रिपोर्ट पियो कयो त मां हुनजे पुछो हुन खां जेको हुयो उतां जो हेड ऑफ द डिपार्टमेंट, हुनखे चयो जॾहिं सिल्वर आयोडाइड तव्हां वटि आहे ई कान, तव्हां ॾिनी ई कान्हे हिननि खे, त कीअं था रिपोर्ट कनि? चई हींअर सभिनी सां हलणो पवंदो आहे। मां त ख़ैर हुननि खे मार्कूं न ॾिनियूं, बल्कि उनजे करे हू मूंसां नाराज़ बि थी विया छो त शायदि मेजॉरिटी जेका आहे उहा फेल थी। पर पोइ मूंखे अहसासु थियो त उन में टीचर्स जो हथु त आहे ई आहे, पर उन खां अञा वॾो हथु जेको आहे उन अकुल जे अंधे पेरेंट्स जो आहे, जेके सम्झनि था पिया त छोकिरनि जी ज़िंदगी मार्कुनि सां ठहंदी आहे। हक़ीक़त इहा आहे त जॾहिं उन्हनि खे तालीमी इदारे में ॿारनि खे मोकिलिबो आहे त मक़सदु हुजणु घुरिजे त हुननि जी ज़हनी जेका आहे कैफ़ियत उहा एतिरी बुलंद थिए, उन्हनि में इंटेलेक्चुअल कैपेबिलिटीज़ अचनि। ऐं कल्ह बि तव्हांखे यादि हूंदो त मां इहो ज़िक्र कयो हो त साइंस निसोरो सचु आहे। वाह! जेकॾहिं घर में ॿार खे सच जी तालीम नथी ॾिनी वञे ऐं उनखे इहो सबक़ु ॾिनो थो वञे पियो त दर खड़कियो आहे उनखे ॿुधाएसि त बाबा घर में कोन्हे, त हुन इतां खां वठी सिलसिलो शुरू थी वियो हुनजे बर्बादीअ जो। जेके मग़रिबी मुआशिरा आहिनि उन्हनि में साइंस जी तरक़ीअ जी सिर्फ़ु वजह हिकिड़ी इहा बि आहे त उते ॿारनि खे न रुॻी उन्हनि खे कूड़ ॻाल्हाइणु नथो सेखारियो वञे, पर उन ते एतिरो सख़्तीअ सां अमल पैरा आहिनि जो कल्ह कैडेट कॉलेज पिटारे में कर्नल कोम्स जो तव्हां सां ज़िक्र कयो हो। कर्नल कोम्स सेकेंड वर्ल्ड वार में मलेशिया में उते डेपुटेड हुयो ऐं सुबुह जो साजरी पाण पे ट्रक हलायईं, उहो साम्हूं वेंदे सिजु ॿाहिरि निकितो, हिन जो नज़र न आयो, माण्हू गाॾीअ जे हेठां अचे, पुठियों वेठा सोल्जर्स, त हुननि जो माण्हू मरी पियो। हुनखे सभिनी चयो त तूं इन्हीअ जे करे डिस्चार्ज करे छॾींदा, तोखे तो थी वियो आहे। भई मलेशियन पोयों वेठा आहिनि, उहो चवंदा त मां पे ट्रक हलाई। हुन चयो न, मुंहिंजो सिर हलियो वञे पर मां कंहिं बि क़ीमत ते कूड़ न ॻाल्हाईंदुसि। पोइ हुन कोर्ट में चयो, बल्कि हुनजो पंहिंजो जेको इंटरनल कोर्ट हुयो उन ॿुधायो हुनखे त माखो ई इहा ग़लती थी आहे, ऐं उन्हीअ जे करे शायदि हुन जे मथां सज़ा बि हुनखे मिली उनजी। पर इहो आहे अंदाज़े फ़िक्र उन्हनि मुआशिरनि जो जिथे कूड़ खां वधीक वॾो को बि ग़लति बयानीअ खां वधीक जेको आहे काई बि अहिड़ी शइ कान्हे जंहिंखे वॾो जुर्म ऐं ॾोह सम्झो वञे। असांजा घर जेके आहिनि, वालदेन ऐं औलाद, त स्टैंडर्ड जेके वैल्यूज़ हुजणु खपनि हिकिड़े साइंटिफिक ऐं मॉडरेट मुनासिब मुआशिरे जे लाइ,
त उन में असां पोइते हटिया आहियूं या अॻिते वधिया आहियूं, का तरक़ी थी आहे, तनज़ली थी आहे? असां मॉरली घणो घणो किरी पिया आहियूं। अच्छा। जेको मां नंढे लाइ जेको मॉरल्स जो मूंखे यादि अचे थो पियो, ऐं इहो बि मां अमूमन माण्हुनि खे ॿुधाईंदो आहियां त 1966-67 धारा बि जेको हुयो, माण्हुनि खे यकीन न ईंदो आहे त हैदराबाद बि अहिड़े क़िस्म जो हुयो। असांखे मोकलूं मिलियूं सियारे जी वेकेशन जूं। मोकिलण खां पोइ मां वापसि ट्रेन में सखर मां ट्रेन पकड़ी हैदराबाद स्टेशन ते लथुसि। उन ज़माने में त हे जदीद क़िस्म जूं अटैची केसिस बि कोन हूंदियूं, ट्रैंकूं हूंदियूं नंढियूं लोह। हा हा, उहो मां हिते लथुसि अचे, मां रिक्शा कयो। यूनिवर्सिटीअ में मां हॉस्टल में रहंदो हुउसि। जीअं त सर्दियूं जेके हुयूं से कोट मूंखे पातल हो, पर ॾींहं जो 11-12 थिया, उन वक़्तु उस जो निकिती त गर्मी थी, त मां कोट लाहे पासे सां रखियो। मां वयुसि हलियो उन में। जीअं ई हॉस्टल में हुन रिक्शा वारे छॾियो त मां पेटी मथे ते खयूं। अलड़ जवानीअ में माण्हू खे परवाह न हूंदी आहे, मां हलियो वियुसि। कमिरो खोले जंहिं महिल पेटी रखियो त पोइ मूंखे यादि आयो त जैकेट त मुंहिंजो विसरी वियो। ॿाहिरि निकितो, भॻुसि, रिक्शा वारो हलियो वियो। शाम जो मां यूनिवर्सिटी जी पॉइंट बस पकड़ी, जिथे गाॾी खातो रिसाला रोड मिलनि था रेलवे स्टेशन खां, हिते नुकड़ ते हिते हिकिड़ी काठ जी हूंदी कियास्क हूंदी। इहो माना हैदर चौक जो ही सॼो पासो? बिल्कुलु स्टेशन जे साम्हूं, जिथे ॿई मिलनि था। अच्छा, हुतां उते? हा, अॻियां। हा, उते वेहंदो हो कांस्टेबल ट्रैफिक पुलिस जो। मां वयुसि, शाम जा 4-4:30 थिया। उन मां वयुसि, हुनखे मां चयुमि त मेरे साथ ये हुआ है, कल मैं आया था, जैकेट मेरे रह गई। मांखे ॾिसी हुन चयो, बेटा तुम्हारी जैकेट कहाँ जाएगी? सब रिक्शा वाले यहाँ से गुजरते हैं, कल आना मुझसे जैकेट ले जाना। मां ॿिए ॾींहं ते क्लास पूरा करे वयुसि। मां हुन जे फुटपाथ जे परें पासे ॾांहुं हुउसि। हे ॿाहिरि कुर्सी विझूं वेठो, मूंखे ॾिठईं। हे बि उथियो, दर खोले हुनजो। मां ते सिधे रोड टपी आयुसि। मां जीअं ई उतां झाती पाती हुन दरवाज़े खां, त हे किली ऐं कोट लाहियूं खयूं आयो, मूंखे हथ में ॾिनई। इहे हुया मॉरल्स सिंध जा। ऐं हाणे तव्हां सोचे बि नथा सघो त इहो कुझु थींदो। उनजी वजह छा आहे? उनजी मुंहिंजे ख़्याल में वजह सिर्फ़ु हिकिड़ी हुई, तालीमी स्टैंडर्ड तमामु ऊचो हो, या घटि में घटि एतिरो ऊचो हुयो जो मुआशिरो फंक्शन करे सघियो पए। पर तालीम उहा कंहिं वधाई? सरकार बि हुई न इन वधाइण में। त हाणे घटाई हूंदी त असां सभिनी गॾिजी सरकार समेत घटाई हूंदी। बिल्कुलु, असां सरकार जो जेको आहे, आउं त चवां थो त सरकार उन में वधीक रोल अदा कयो आहे। छो त मुंहिंजे लेक्चरर थियण खां पोइ मां उतां इंग्लिस्तान खां मोटी आयुसि। हे लॻभॻि तव्हांखे ॿुधायां थो पियो त 83-84 जो वक़्तु हूंदो। मां ॻोठ वियुसि। ॻोठ में असां वटि हिकिड़ो ग़रीब माण्हू हो जेको बेलदार हूंदो हो। उन पंहिंजी सॼी पूंजी जमा कराए छोकिरे खे पढ़ायो। उहो छोकिरो मेहराण यूनिवर्सिटीअ में इंजीनियरिंग स्टूडेंट थियो। उनखे लीडरशिप जो चस्को लॻी वियो। मां वटि खणी आयो हिकिड़ो लिफ़ाफ़े में ख़त, त उहो त पढ़ियलु न हो। मूंखे चई, साईं मूंखे पढ़ण में बि कोन थो अचे, अलाए छा मूंखे वाइस चांसलर जे पारां आयो आहे उहो ख़त। उन ते सिग्नेचर वाइस चांसलर जी। सो उनजे वालिद साहब ॾे आयो? वालिद साहब ॾे। मां उहो ख़त खोले पढ़ियो। उन ख़त में लिखियलु हो त तव्हांजो छोकिरो जेको आहे उहो नालाइक़ साबित थियो आहे, ऐं असां नथा, असांखे ख़बर न आहे त तव्हां कहिड़े क़िस्म जी तरबियत कई आहे, पर लंबी इहा ई हुन में हुई सॼी। सो मां बाद में हुनखे त ॿुधायो, मक़सदु इहो ख़त जो त तव्हां तरबियत हुनजी सही न कई आहे। मां वाइस चांसलर पर ॿिया दोस्त हुया मुंहिंजा मेहराण यूनिवर्सिटीअ में। मां कंहिं ॿिनि चइनि सां ज़िक्र कयो त हीअ त इंतिहा क़िस्म जी जेका आहे सा असांजी पस्ती आहे तालीम जी। त यूनिवर्सिटी थी लिखे पई उन माण्हूअ खे, जेको माण्हू पढ़ियलु न आहे, त तो पंहिंजे ॿार जी तरबियत सही न कई आहे। जेकॾहिं उहो सही तरबियत करे हा त यूनिवर्सिटी में छो मोकिले हा?
इन्हीअ जो त बुनियादी ग़लति आहे इन ख़त जो। ऐं जेकॾहिं कंहिं बि प्रोफेसर खे इहो सम्झ में न आयो आहे त उहो बिल्कुलु उन्हीअ जे मुतरादिफ़ आहे। जीअं असां वटि केमिस्ट्रीअ में हिकिड़ो आहे त 100 साल जो अरसो आहे जंहिंमें यूनिवर्सल सॉल्वेंट जे नाले सां केमिस्ट्रियुनि ॻाल्हि भई ॻोल्हियो त हिकिड़ो अहिड़ो सॉल्वेंट खपे जेको हर शइ डिज़ॉल्व करे छॾे। हाणे इहो जेको आहे 100 साल में कंहिं केमिस्ट खे मग़ज़ में ॻाल्हि न वेठी त अहिड़ो सॉल्वेंट ईजाद कयोसीं बि त रखंदासीं छा में? छो त हर शइ ॻरी वेंदी, हर शइ ॻरी वेंदी। इन ॻार रखण जी मुंहिंजो हे त उहो ई क़िस्म जी ॻाल्हि आहे त तव्हां प्रोफेसरनि खे या मग़ज़ में ॻाल्हि कोन आई आहे त तरबियत त यूनिवर्सिटियूं कंदियूं आहिनि। ऐं सिंध त जेका आहे सा उन में त इंजीनियर त कोन आहिनि उहे जेके ॿारनि जी तरबियत कंदा। इहो आहे गॾियल ॿिन्ही जो जेको आहे। हाणे इन्हनि में जेकॾहिं तव्हां सम्झो था पिया त वधीक जेको ॾोही केरु आहे त मां सम्झंदुसि यूनिवर्सिटी मां सम्झंदुसि त उन में उस्तादनि जेको आहे हिन वक़्तु जेको मुआशिरनि जी बर्बादी आहे असांजे जी उन में मां एज़ अ अकेडमिशियन उन खे मां ओन कयां थो त मां बि कुझु बि पंहिंजे मुआशिरे खे ॾेई न सघियुसि। ऐं मां वांगुरु ॿिया बि जेके उस्ताद आहिनि उन्हनि असां सभिनी गॾिजी मुआशिरो बर्बादु कयो। जेका यूनिवर्सिटी में पॉलिटिक्स शुरू थी अमां 65 में अची वियो त 67 में ई मसरूर जे ख़िलाफ़ु वधी वई, उन जे क़दमनि जे करे नफ़रत बि वधी, शागिर्दनि जी तालीम बि ज़ाया थी। 4 मार्च 67 वारो वाक़ियो बि थियो, उहो यादि आहे तव्हांखे? मूंखे निरुगी उहो यादि आहे, मां बि जेल में हुउसि। अच्छा, उन में जेके साईं हाणे तव्हां बसियूं काहे विया आहियो, हा फुलेली टपी पोइ शहर में दाख़िल थियो। शहर में दाख़िल कोन थियो, राजपूताना जिते आहे, राजपूताना जी जाइ ते इते जेका आहे सा इते हो अॻ में ई बीठा। तॾहिं इहो शहर न हो, इहो शहर न हो, ॿाराड़ी झाड़ियूं। इन्हीअ जाइ ते ॿिन्ही पासनि खां रोड जे खां पाणीअ जा तलाब आहे, सिम जो पाणी बीहंदो, सिम ऐं झाड़ियूं। हा, उन्हीअ में असांखे जीअं ई बस नमो लाथऊं त हुननि जेको आहे सो बसियूं बीहारी, पुलिस बीहारी, पुलिस बसियूं बीहारियूं। भॼण जो रस्तो कोन हो, काॾे भॼनि, हुन पासे रहूं पाणी, होॾां बि पाणी। हुननि ॼाणी बुझी इहा जॻह सिलेक्ट कई। मां ऐनक पाईंदो हुउसि ऐं मूंखे बि जीअं ॿियनि सां जेको कुझु बि थियो, ॿियनि सां त शायदि अञा घणो वधीक थियो, पर मुंहिंजी ऐनक जेका आई सा उहा बि कंहिं लाहे वरिती। मूंखे बि जेके हिकु वक़्तु जेको आहे सो चंबो लॻो। मां बस में वेही, पर अञा छोकिरनि में इहा हुई, मूंखे चङीअ तरह यादि आहे। पोइ मूंखे ख़बर पई त उहो DC हो। उहो बस जे दरिए में मुंडी कढी, मां हुनखे चयो त मेरा चश्मा उतार दिया है उन्होंने, वो कहीं गिर गया है, वो मुझे दिलवा दें, ये किसी के काम का नहीं है। त हुन मूंखे हथ जो इशारो कयो, बेटा अंदरि ख़ामोशी से बैठे रहो। तो इहे असांखे पोइ उतां खणी वञी पहुचायूं। बसियूं जेके हुयूं उन्हनि में ई असांखे विहारे पहुचायूं वञी पंहिंजो हुन जेल जे दरवाज़े हैदराबाद में। अवां जे सवाल में त इहा ॻाल्हि वाज़े आहे त तव्हां उन ज़माने में सियासी माण्हू न आहियो जो चश्मो था घुरो। जो वेल सियासी त हुयो उन वक़्तु। उहा जेका रवानी हुई उहा सिंध में उन में सभु शामिल हुया, उहा हली पई, उन में शामिल हुयासीं। असां यूसुफ लिगारी, असां लीड के कयो, यूसुफ लिगारी, मसूद नूरानी, बिल्कुलु इहे मुजीब पीरज़ादो भी हुयो। हा, पर उन वक़्तु जेके इहे हुया, यूसुफ टालपुर हुयो, बिल्कुलु। हा, पोइ उते अंदरि असांखे जेको आहे, असां हुयासीं 5-6 ॾींहं अंदरि। तव्हांखे माना सेंट्रल जेल वठी आया? सेंट्रल जेल में, बैरक्स में, हिकिड़ी बैरक में जेको आहे सो उहो जंहिं बैरक में असां हुयासीं उन में मां हुउसि, लियाकत जुतोई हो, असां कोई 100 जे लॻभॻि हिकिड़े उन में बैरक में हुयासीं। हा, हुन एजाज़ कुरैशी खां मां इंटरव्यू कयो। एजाज़ कुरैशी बि हुयो उन में, बिल्कुलु। मुग़ल साहब बि हो, जीन मुग़ल सहाफ़ी, उन जी मूंखे यादि आहे। सोचियो 207 ॼणा, 207 ॼणा, बिल्कुलु। ऐं 5 ॾींहंनि खां पोइ जेको आहे सो उहो उते उन जे दौरान जंहिं महिल असां उते हुयासीं त
किन सां त तमामु घणी जेका आहे ज़्यादती थी, उन्हनि खे त लठियूं एतिरियूं आयूं जो उन्हनि जा किन जा ॾंद भॼी पिया। उन्हनि में साईं के नाला ॾियो? मां सम्झां थो हिकिड़ो अब्दुल अहद अबड़ो हुयो जेको वाइस चांसलर, उहो पोइ वीसी थियो। पोइ वीसी थियो। हा, उन वीचारे खे काफ़ी धक लॻा। अच्छा। ऐं ॿियो उन सां गॾु ई हुयो, उनजो नालो मां विसरी वियो आहे, उन्हीअ खे तमामु घणो जेको आहे धक लॻा। पर सिंध जी पोइ बि जेका मॉरल लेवल हुई न, उहा इहा ई, उन ज़माने में फ़ोनियूं कोन हुयूं, पोयनि खे काई ख़बर कान्हे, अख़बारनि में ॻाल्हियूं आयूं, पर इहा कंहिंखे ख़बर कान्हे हुई त असांजो बि ॿारु उन में शामिलु आहे। मूंखे यादि आहे त मूंखे उन ज़माने में मिलंदा हुआ कार्ड ओपन, कोई मां सम्झां थो त टके आने में हूंदा हुया कि उन्हनि ते असां ख़त लिखी वियो। मां पंहिंजे वाले पोस्ट कार्ड नासी रंग वारो। एग्ज़ैक्टली। मां वाले साहब खे लिखी मोकिलियो, मां ॾाढो ख़ुशि आहियां, हिते जेल में आहियूं असां। त हुननि खे जीअं ई मिलियो, हुननि जो हे छा जेल में आया आहिनि, मक़सदु छा थियो? इहे उहे कार्ड आहिनि जेके 5 पैसे वारा, 5 पैसे साई टिकली प्रिंटेड। एग्ज़ैक्टली, दैट्स द वन। बहरहाल हो त हिकदमि जेको आहे सो निकिरी पिया, उहे हिते पाता अचे उते। उन खां पोइ हाणे इहे 2 ॾींहं 3 गुज़री चुका, ऐं सिंध में मशहूरु थी चुको हुयो त हे हेॾो वॾो कीस थियो आहे हुते, सानियो थी वियो आहे। हाणे उन में हिकिड़ो हैदराबाद जो वकील हो, उनजो मां नालो विसरे थो पियो, उन जेका आहे सा वॾी हिमत कई। मुंहिंजो वालिद साहब पंहिंजा कागज़ खणी आयो, छो त हो हिकिड़ो वकील त उन्हनि जो पली जो साहब थियो, पली जो साहब ॿियो बि हिकिड़ो हुयो, ॿियो हफ़ीज़ कुरैशी था चवनि, मूंखे नाला यादि नथा, हाला वारो मूंखे नाला यादि नथा अचनि उन्हनि जा। सो हो पंहिंजा कागज़ खयूं आयो, छो त हुननि वरिता पिए प्रॉपर्टी ॾिसंदा हुआ ज़मानत जे लाइ। सो हुन चयो त मुंहिंजे कागज़नि ते जेतिरनि जी बि ज़मानत थिए, उन्हनि जी बि, मुंहिंजे छोकिरे जी बि ज़मानत तव्हां करायो। पैसा हुननि कंहिंखां बि न वरिता हिननि खां। ऐं इवन अब्दुल हमीद जतोई साहब जेको आहे उते आयो, उहो अॼु पंहिंजे पुट सां मिलियो बि सही। सो उन बि हुनखे एतिरी हुई जो हुनखे चयो, लियाक़त जतोई सां मुंहिंजो काफ़ी असां गॾु हूंदा हुआसीं हुते बि, तंहिंजे करे मूंखे ख़बर आहे, हुन मूंखे ॿुधायो त हुन चयो, बाबा चयो त तोखे मां हाणे ई करायां। मां चयोमांसि न, निकिरंदासीं सभु गॾिजी निकिरंदासीं। सो उन खां पोइ ज़मानतूं सभिनी जूं थियूं, ॿाहिरि निकिता। पर असां वटि जेका जेल जी मानी हुई, उहा त पंहिंजी जॻह ते, पर देगियूं भरिजी ईंदियूं हुयूं, ॿाहिरों माण्हू पचाए मानी मोकिलींदा। उहे केरु मोकिलियनि? आई डोंट नो, ख़बर न। सिंधी हूंदा के? तव्हां सियासी माण्हू न हुयो न, इहा ख़बर न केरु, इहा पक आहे त उहे मोकिलींदा हुआ उते। छो त मां हिकिड़ी मेस जो मैनेजर हुउसि जंहिं महिल यूनिवर्सिटीअ में हुयासीं, ऐं उन जो जेको बोर्ची हो उहो बि असां सां गॾु हो, अंदरि हो। त उहो मूंखे ॿुधाईंदो हो अचे, मानी उहो पचाईंदो हो, कोशिशि कंदो हो, उहो ॿुधाईंदो हो अचे ॿाहिरि पठाण हो, ॿाहिरि जे आज कोई पटाटनि जी, कंहिं गोश्त जी, कंहिं मुर्गनि जी, इहे सामान ईंदो हो। पर पैसा कंहिं वकील न वरिता। इहो मूंखे वालिद साहब पंहिंजे ॿुधायो त पैसा हिननि न वरिता आहे। पोइ साईं इहो 4 मार्च वारी जेका स्ट्रगल आहे, त हिकिड़ो उन ते अकाउंट ही आयो त ही सिंधी शागिर्दनि खे सप्रेस करे, दरअसल जेके डिक्टेटरशिप आहे उहे दे वांट टू कीप देम सेल्व्स एट ईज़, ईअं हुयो या सिंधियुनि जी तालीम विञाइणी या इदारा तबाह? मां सम्झां थो सियासी तौर ते इहे शयूं जेके ईअं ग़ालिबन प्लान कोन थींदियूं आहिनि, त हुननि खे ख़बर हुई त सिंधी तालीम विञाइणी आहे या कुझु करिणो आहे। असली हक़ीक़त इहा ई त उन खां 2 ॾींहं 3 अॻु में जेको ओल्ड कैंपस में जुलूस कढिया विया, उन में ख़ुशूसन हिकिड़ो नारो जेको उहो मसरूर कुता हाय हाय, उहो जेको सो उन जे करे मसरूर हुनखे पर्सनल लेवल ते खयों त हीअ जेका आहे सा मुंहिंजी अयूब ख़ान जो त हुयो ई कोन, मसरूर जे ख़िलाफ़ु हो सॼो। सो बाक़ी मां नथो सम्झां त सिंधियुनि जी तालीम खे या एॾी वॾी जेका आहे ॻाल्हि कोन हुई,
जो सिंध जी तालीम बर्बादु करण जे लाइ कयो हुजऊं या अहिड़े नमूने सां। भला साईं ॿी ॻाल्हि ॿुधो त ही त सभु तॾहिं कॉलेज जी सतह जा आहिनि। हा LMC हुजे, महिराण हुजे, इहे पोइ थियूं यूनिवर्सिटियूं 76 में। ठीकु आहे, सिंध यूनिवर्सिटी मेन ॻाल्हि हुई। हा ठीकु आहे, उनजो असरु बि हो। हेॾे ॿिया जेके कॉलेज आहे जेके फीडर हुआ सिंध यूनिवर्सिटी जा, हैदराबाद शहर में, टंडे अलायार में, मटियारी में, टंडे मोहम्मद खान में, नसरपुर, जेके बि हुआ, त तालीम हेठि बि ख़राबु थी या मथों खां हेठि ख़राबु थी? मां सम्झां थो त हू सॼो सिलसिलो जेको आहे सो यकसां थींदो आहे मुआशिरे में, इहो मुमकिन न आहे। माना बिजली जे करंट वांगुरु, करंट वांगुरु हिकु छेड़े खे लॻंदो त उहा सभु आख़िरी छेड़े ताईं जेको आहे कंडक्शन इहो कंहिं बि मुआशिरे में सिलसिलो गॾिजी हलंदो आहे। सिंध में वालदेन जेके हुया उन्हनि खे मुंड खां वठी इहा आदत हुई त ॿारनि खे मार्कूं ॾियाराईंदा, पोइ उनखे कॾहिं खां यादि आहे तव्हांखे? मूंखे पहिरियों दफ़ो जेको आहे मां अखियुनि सां ॾिठो त कापी कराई पए उहो मां BSc पार्ट 2 में हुउसि, माना 66-67 लॻभॻि एग्ज़ैक्टली। हा इन्हीअ जे लॻभॻि उन में ॿुधंदा हुआसीं, पर मां अखियुनि सां ॾिठो। उन खां पोइ त मां हिकिड़ो दफ़ो ई मां इन्विजिलेटर बि थियुसि, पर उहो बि लेक्चरर हुउसि जॾहिं महिराण यूनिवर्सिटीअ में। महिराण यूनिवर्सिटी न हुई तॾहिं, इंजीनियरिंग कॉलेज जी, सिंध यूनिवर्सिटीअ जी। उते इम्तिहान पिया थिया, असांखे ड्यूटियूं लॻियूं। उते असांजे क्लास में हिकिड़े छोकिरे खे मां परे खां असां सख़्तीअ सां पियो हुन ते कयो, ॾिठुमि त उहो कापी करे पियो। मां ताड़ में हुउसि त हिनखे मौक़ो मिले त मां हिनखे पकड़ियां। आख़िरकार मूंखे मौक़ो मिलियो। मां हुयो डंडो मुश्तंडो, हुनखे हथ में जेको हो सो उहो खणी ऐं हुन काग़ज़ जेको आहे सो मथे कयो। मां हथु विधो, मां बांह चढ़ाए वरी ॿिए हथ में करे मथे कयईं। जेसीं ताईं हुयासीं असां कुझु भॼणा हुते अंदरि क्लास में, सो हिन हेॾो कयो होॾो कयो। उन खां पोइ हथु हीअं खणी कयईं, ॿाहिरि दरी मुंहिंजे लॻी। हाणे इहे महिराण यूनिवर्सिटीअ में उते क्लास ठहियल हूंदा, हू हेठूं पहिरियूं कुर्सियूं हेठि हूंदियूं, परते मथे हूंदियूं। इहो आख़िरी बेंचनि में हो। हाणे उतां ऐं मुंहिंजी ग़लती इहा त मूंखे इहो अहसासु तक न थियो, एतिरो उन में मां थी वियुसि जो परे पासे खां दरीअ खां ॿाहिरि कोई 6 फुटनि जो हेठि हुई ज़मीन। मां दरीअ खां ॿाहिरि टपो कोन्हे ॾिनो। त हुन जेको आहे तेसीं ताईं हुन ॿाहिरि उछलियो ई कोन हो। हुन वात में विझी चवाड़ियो त हो जेसिताईं ॿियो लेक्चर उते पहुतो तेसीं ताईं गीत ॾेई छॾियईं हुनखे। त हुन दरिया मां मुंडी कढी चयो त यार को पंहिंजो उज़बो भॻो हुई, हाणे परियों फिरी मोटी आउट मां चढ़ी बि न पिए सघियुसि। मां पोइ कॉरिडोर में परियों फिरी आयो ॻी वियो। इहो सिलसिलो अथव, इहा 70 में इन लेवल ते मामिलो पातो हो। यानी अञा ताईं उते अहिड़ा हुया टीचर्स जिन कापीअ खे न रुॻी बुरो पिए सम्झो, पर उनखे हर तरह सां उनखे रोकण जी कोशिशि पिए कई। हाणे त रोकण जो मसइलो बि कोन्हे। हाणे त हर शइ जेका आहे सा इम्तिहान न आहे, तालीम न आहे, इदारो न आहे, उस्ताद न आहे, शागिर्द न आहे। बिल्कुलु हर शइ फना थी चुकी। नाज़रीन, हिकिड़ी थोरी साईअ खां पोइ पाण में तालीम हिन सॼे जेको हींअर सिंध में हले पियो उन ते ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु रहियो।